परेशान को थियण खपे छो जो ये कोर्ट कचहरी तुंहिंजे लाइ नयूं आहिनि पर पंहिंजी ज़िंदगी में बंगल खान अलाए केतिरा चकर वियो। मामा साईं परेशानी जहिड़ी त ॻाल्हि आहे न ख़बर नाहे अदालत ज़रूरी अलाए कहिड़ो फ़ैसिलो ॾे। तूं फिकर न कर शहमीर खान, ज़मीन जा कागज़ असांजे नाले आहिनि। अदालत सकोरी ज़मीन उन खे ॾियाराई थी जिनजे नाले कागज़ हूंदा। बराबर ज़मीन मुंहिंजे नाले ते आहे पर चाचा शाह ज़मान कोर्ट जा दरवाज़ा खड़काया आहिनि। थी सघे थो त उन वटि कुझु सबूत हुजे। हाणे जे शाह ज़मान भली पंहिंजी क़िस्मत आज़माए पर जीत असांजी थी। जे असांजी न थी त वॾो गंद थींदो। मामा साईं ख़बर पई आहे त शाह ज़मान तपेदार खे थाबा साबा ॾेई असांजे ख़िलाफ़ उकसायो आहे। इन जो मतलब त तपेदार असांजे ख़िलाफ़ शायदि ॾींदो। इहो थी बि सघे थो। इन कॾहिं बि कोन थींदो। कुझु तपेदार इहा ग़लती कई त कोर्ट में पुॼण खां पहिरीं मामा साईं कुझु कयो, कुझु हथ पेराणो, वकील सां साह कयो। ईअं न थिए जो असांजी कई कमाई हली वञे। बंगल खान जो कयल शिकार झंग जा शींहं बि नथा खाई सघनि। उहे बि खाई आ त शिकार थी वेंदा। को खुट कोन कर भाणज, शाह ज़मान खे शिकस्त खां सवा ॿियो कुझु बि न मिलंदो। ठीकु आहे मामा साईं त पोइ इहा रांदि बि शाह ज़मान सां खेॾी था ॾिसूं। तूं फिकर न कर, अच त हलूं कब्ज़े वारी बनी ते। हमरा असांखे ॾिसंदा उन्हनि जा हौसला बुलंद थी वेंदा। ठीकु आहे मामा। अदा ख़ुदा बख़्श पुट जी आज़ादी मुबारक हुजे। हाशिम ॿुधायो त जमाल आज़ाद थी घर मोटी आयो आहे, सो जमाल सां मिलण जे लाइ ऐं तोखे मुबारक ॾियण जे लाइ हलियो आयसि। अदा पलिया तुंहिंजी महिरबानी, तोखे बि मुबारक हुजे। भली करे आई। ख़ैर मुबारक अदा। बेशक हाणे त जमाल बि मुंहिंजो पुटु आहे। अदा पलिया तूं ॿुधाए, तोॾे त सभु ख़ैर आहे न? अल्लाह जा करम आहिनि ख़ुदा बख़्श। हाणे त ख़ैर सां जमाल बि मोटी आयो आहे। हाणे का मुनासिब तारीख़ रखी जमाल ऐं ससी जो निकाह कराए छॾियो। अदा पलिया नाराज़ न थिजे। मूंखे तीन दुनिया में हिकिड़ो ई पुटु आहे। मङणो कयोमांसि त बि ममण नथो। बहादुर हथियार खणी अची ॻोठ में लथो। सरे घटि मारियो हुअसि पर अल्लाह बचायो अथसि।
ऐं वरी शादी जो कराईसीस त जेल जो मोड़ी ठही। तूं मुंहिंजो भाउ ऐं पलिया, मां नथो चवां, पर सॼो ॻोठ चए थो त ससु ई निभागी आहे। खुदा बख़्शे, ही छा थो चवीं? यार पलिया, हाणे हिन रिश्ते खे ख़तम सम्झ। खुदा बख़्शे, होश में त आहीं न? न बाबा, ससुई मुंहिंजो नंग आहे, मां ससुई खे कोन छॾींदुसि। तूं चुप कर जमाल, वॾनि जे विच में न ॻाल्हाए। मां ॻाल्हाईंदुसि बाबा, ससुई मुंहिंजी मंग न पर ज़ाल आहे, छो त असां हिक ॿिए खे क़बूल करे चुका आहियूं। सॼो ॻोठ शाहिद आहे, बसि निकाह जा ॿ ॿोल पढ़णा आहिनि। अड़े यार, ससुई तुंहिंजो सिर खणंदी। न बाबा, ससुई मूं लाइ सभाग आहे, भले दुनिया छा बि चवे, पर बाबा मां ससुई खे जीअरे कोन छॾींदुसि। बंदि कर, न खोजे अहिड़ो सन जेको सिर खणे। असां पलिया, तूं हाणे वञी सघींदो, इहो रिश्तो ख़तम सम्झ। अदा दिलावर, तूं असां पाण हली आयो आहीं, हैरत आहे। छो अदी, हिन में हैरत जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अजी मीरा खे ॾिसंदो आई त रस्तो मटे वेंदो आहीं। अॼु हली आयो आहीं तॾहिं त हैरत थी थिए। हाशिम खे बि ॻोल्हिया, न घर आहे न उताक ते, ऐं न ई वरी सरदार साईं वटि। सोचियुमि मथां तव्हांखे ख़बर हुजे। हाँ अदा, चाचो हाशिम परे खाटी पियो घणे। तूं हिते बि त मां चाचे खे सॾे थी अचां। अॼु जल्दी मोटी अचिजे, देर न कजे। दिलावर, तू परेशान न थी। चाचो हाशिम शहर वियो आहे। आलिया हरू भरू बहानो करे असांखे हिते अकेलो छॾे वई। दिलावर, मूंखे प्यार खां सिवा ॿियो कुझु न खपे तोखां सिवा त सियारे जी राति बि बिरह जी बाहि बणिजी साड़ींदी आहे। दिलावर, दोस्तीअ जो भरम ऐं प्यार जो एहसास ॿई हिक ई रस्ते ते आहिनि, पर तूं त प्यार खे पोइ ते छॾे आयो आहीं। हाणे तुंहिंजे साम्हूं सिर्फ़ दोस्तीअ जो भरम आहे। दिलावर, कंध वराए पोइ ते ॾिस त सही, तुंहिंजो प्यार तुंहिंजे पोयां आहे। पर हिक ॻाल्हि यादि रखजांइ त मीरा मरण घड़ीअ ताईं तुंहिंजे दगन में दीदू विझी वेठी हूंदी। खबरदार, चुपचाप अॻियां थियल तो फट मार छॾींदुसि। केरु आयो? इहो तोखे रस्ते ते ज़ाली ॿुधायूं। ये खबर सेठ अरबाब खुश आई फिर लगो पियो आहे न। सरदार साहब, अल्लाह जा करम, अल्लाह ॾे ख़बर तो वारो इहो पिरापटी वारो कमु कीअं पियो हले। रब जा एहसान, रोज़ी रोटी मिले पई। अॼु भला असां भेरो कीअं कयो अथई? ख़ैर त आहे न? सरदार साहब, सभु ख़ैर आहे। सेठ अरबाब, माण्हू आहीं, बिना कम जे त आयो कोन हूंदे। हाँ सरदार साहब,
हिकिड़ी मूं वटि हवेली आई आहे विकिरे लाइ, उहा बि कंहिं ॻोठ में आहे। उनखे त को शहर वारो माण्हू ख़रीद कोन कंदो। सोचम त अव्हां सां ॻाल्हायां, थी सघे तो अव्हां जे कम जी हुजे। सेठ अरबाब, ॿिए ॻोठे जी कंहिं हवेलीअ खे मां छा कंदुसि? सरदार साहब, हवेली अधु मुल्ह में थी मिले, तव्हां ख़रीद करियो, वरी विकिणी छॾिजो, 2-4 करोड़ रुपया बची पवंदा। सफ़ा एतिरी सस्ती आहे छा? हाँ सरदार साहब, चयो न अधु मुल्ह में थी मिले। भला हवेली किथे आहे? वॾेरे दरिया ख़ान जी हवेली आहे, उन जे ॻोठ में आहे। छा चई सेठ अरबाब? वॾेरे दरिया ख़ान जी हवेली? हाँ सरदार साहब, अव्हां जी शायद ॾिठल बि हुजे, पर इहो दरिया ख़ान पंहिंजी हवेली विकिणे छो थो? सरदार साहब, इहा त मूंखे ख़बर कोन्हे, पर 4 करोड़ जी हवेली आहे। अगर तव्हां ख़रीद करियो त मां तव्हांखे 2 करोड़ में वठी ॾेई सघां थो। छॾियो सेठ अरबाब, मूंसां बिज़नेस न कयो। 1 करोड़ जी त हवेली आहे, जे बारे में अचई त मां तोखे मथा कमीशन ॾींदुसि। ठीकु आहे सरदार साहब, मां सौदो करे पोइ तव्हांखे इतला ॾींदुसि। हाणे मूंखे इजाज़त। ईअं कीअं वेंदे? क़िस्मत सां आयो आहीं मुंहिंजे थॾे ते, मानी खाइण खां सवाइ कोन छॾींदोसि। सरदार साहब, मानी तव्हांजी ॿिए दफ़े खाए पई, हाणे मूंखे इजाज़त ॾियो। बिल्कुलु न, मानी खाइण खां सवाइ तोखे मां कीअं थो छॾियां? सरदार साहब, ॿियो ॿुधायो, अव्हां जी ज़मीदारी कीअं पई हले? मौला जा करम आहिनि, मिड़ेई हले पियो गुज़र सफ़र। हाणे त जमाल अची वियो आहे अॼु मीरा, ससु पाण वटि महिमान आहे। अलाह साईं, मुंहिंजी ससीअ जो लाड़ो सजायो करे। पर अॼु ॿी ॻाल्हि ॿुधी थी, ससु चए थी त मां पंहिंजी शादीअ ते नचंदसि। भला इहो बि अरकान अथसि? माण्हू छा चवंदा? न अदी, हाणे कूड़ थी ॻाल्हाए। न अदी, हाणे ससु पंहिंजी ॻाल्हि तां फिरी थी वञे। आलिया चुप कर, न त मां मार ॾींदीसांइ। ससी भेण मज़ाक थी करे न, मज़ाक खे मज़ाक ई सम्झबो आहे। अदी पर झले मूंसां अहिड़ी मज़ाक न करे। आलिया मड़ी वञ। ठीकु आहे अदी। बाबा बाबा बाबा, तुझी तबियत तो ठीक आहे न? असां ग़रीबनि जे लाइ त मौत बि महांगो थी पियो आहे। छा थियो आहे बाबा? तव्हांखे कंहिं कुझु चयो आहे छा? राज वारा त ताननि जा तीर वसाईंदा रहंदा आहिनि, पर अॼु त हद थी वई। छा थियो आहे बाबा? कुझु त ॿुधायो। बाबा तोखे छा थी वियो आहे? तूं त जबल जो माण्हू आहीं, जबल जी मज़बूत, ऐं अॼु रेतीअ जी बुरी पियो आहीं। अॼु ख़ुदा बख़्श ससीअ जो संग वठण खां इनकार करे छॾियो।